नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ राड़ में मुबीना ख़ुदकुशी कंदड़ औरत मصران ज़ाल केवल क़ोलही खे क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। संदसि माउ जी फरियाद ते 8 ॼणनि ख़िलाफ़ खिपरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो। दाख़िल कयल केस में ॼाणायो वियो त मصران खे सोहरे सस ॾेर ऐं ॿिनि धक हणी क़त्ल करे संदसि लाश खे वण में टंगियो आहे। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त इंक्वायरी करे संदसि न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ राड़ में मुबीना ख़ुदकुशी कंदड़ औरत मصران ज़ाल केवल क़ोलही खे क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। संदसि माउ जी फरियाद ते 8 ॼणनि ख़िलाफ़ खिपरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो। दाख़िल कयल केस में ॼाणायो वियो त मصران खे सोहरे सस ॾेर ऐं ॿिनि धक हणी क़त्ल करे संदसि लाश खे वण में टंगियो आहे। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त इंक्वायरी करे संदसि न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। अरे हिन टंगे छॾी आहे, वरी चवनि था ख़ुदकुशी कई आहे। असां माइटनि खे त इतला करे आया, हुते लाश ॾिसणु वञूं हा, रूबरू जे असांजी ख़ुदकुशी कई आहे। असां ॾिसण बिना कीअं चयूं ते असांजी ख़ुदकुशी कई आहे। हू चवनि था ख़ुदकुशी कई आहे, मां रूबरू चए असां ते इल्ज़ाम लॻाए था। असां चयो असांखे ॾेखारियो आहे त पोइ असीं ॻाल्हि मञूं। मصران नालो आहे, ऐं केवल नालो आहे मुड़ुस जो। ऐं 4 ॿार आहिनि, हुननि लिखाए